उहो माण्हू जहन्नम में दाख़िल न थींदो। मम बका मिन ख़शियतिल्लाह, जेको माण्हू अल्लाह जे ख़ौफ़ जे करे अकेला बि वेही अल्लाह जे ख़ौफ़ जे करे अखियुनि मां पाणी वहाए रोए, जहन्नम में न वेंदो। फरमायो हत्ता यऊद लबन फी ज़रा, जानवरनि मां खीर रुई वरी इहो वापसि थण में मोकिलियो। जे इहो मुमकिन न आहे त जेको अल्लाह जे ख़ौफ़ जे करे रोए थो इहो बि जहन्नम में न वेंदो। ऐं फरमायूं उहो इंसान वला यज्तमिउ अला अब्दिन गुबारुन फी सबीलिल्लाह व दुखानु जहन्नम, ओ ॿियो उहो शख़्स जहन्नम में न वेंदो, उहो शख़्स जहन्नम में कॾहिं बि न वेंदो। फरमायूं जंहिं इंसान जे जिस्म ते ओ अला अब्दिन उन बाने ते गुबारुन फी सबीलिल्लाह अल्लाह जे रस्ते में निकिरण जे करे, जिहाद क़िताल में निकिरण जे करे जिस्म ते जेका मेर जेका मिटी लॻंदी आहे, फरमायूं इहा मिटी बि जिस्म ते हुजे ऐं जहन्नम जो दूंहों बि मिले, ईअं थी नथो सघे। या त जिस्म ते इहा जिहाद वारी मिटी मौजूदु आहे या त दूंहों जहन्नम जो मौजूदु हूंदो। जेकॾहिं जिहाद वारी मिटी मौजूदु आहे त जहन्नम जो दूंहों कॾहिं बि नथो पहुची सघे। मज़ीद इस्लामी मालूमात ऐं बयानात जे लाइ मौलाना राशिद हिमोरो जे फेसबुक, यूट्यूब ऐं टिकटॉक चैनल खे फॉलो कंदा। शुक्रिया।